रगूं थियूं रबाब ज़िक्र जे ज़ौक़ बाद तरीक़े ज़िक्र खे अख़्तियार कजे। जॾहिं दम दम में दम दम लॻंदो, दम ग़फ़लत खां बचंदो। दम जीअं पचंदो पोइ साह घुटिजण जो अहसास कोन रहंदो। पोइ वरी हुन दम जी धड़कन खे दिलि ते निशानेबाज़ी कबी। अल्लाह जे नाले सां निशान चिटबो ऐं ख़यालनि में नालो सुनहरी लफ़्ज़नि सां लिखियलु सम्झिबो। उन खे बि अर्श जी तरफ़ खां ख़यालनि में अची दिलि ते टकराइजण जी मश्क कबी। जीअं टकराउ थींदो वेंदो रूहानी नूर तजलियात छॾींदो वेंदो, सफ़ाई जो कमु जारी थींदो। सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, सॼो फार्मूलो सम्झ में अचणु शुरू थींदो। ज़िक्र वारे जो सजदो पुर लुत्फ़ हूंदो आहे, हमेशा मस्ती सरगोशी सवार हूंदी आहे। नशा चढ़ंदा ऐं लहंदा। शाह साहब फरमाए थो त नाले निमाणी बाझारे बरोचरी, नाले निमाणी बाझारे बरोचरी, कयाई संग सैयद चए ॼामन से ॼाणी, पाण त परटियाणी थियसि हिमायत होत जी। नाले अल्लाह साईं जंहिंखे शाह बरोच बाझारे सां तशबीह ॾेई सम्झाए वियो आहे, उन सां संग रख यानी वास्तो जोड़। ऐं उनजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे ॼाम करे सॾे पियो, उनखे ॼाण। पाण प्रीत सिखंदे पर घणनि खे प्रीत वारो करे छॾींदे। बसि होत जी हिमायत ज़रूरी आहे, होत जी हिमायत ज़रूरी अथई। ॼाणण वारनि खां ॼाण सिख, अणॼाण जाहिलनि ॼटनि खां परे भॼ। जेके ॻाल्हियूं इल्म ऐं अक़ल वारियूं कंदा पर प्रीताणू अमल कोन हूंदनि, प्रीअ जे पाड़े जी पर ॾेई कॾहिं लंघण कोन नसीब थियो हूंदनि, उन्हनि खे प्रीअ जे महल ऐं रस्तनि ऐं दरनि ऐं दरियुनि जी कहिड़ी ॼाण त किथां थो प्री झाती पाए, कहिड़े वक़्तु कीअं था दीदारा थियनि। हू त बसि पाण खे ॾाहो उस्ताद सम्झी मौत बरीअ में मुंझी फासी पियो आहे। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।